नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदा आहियूं। कंदकोट शहर अंदर बदअमनी चाबी चोरी ए सेक्शन पुलिस SHO इलियास सोढो पारां कयल साफ़िन सोशल वर्करनि ऐं कारकुननि मथां कूड़ा केसनि खिलाफ़ दिलमुराद ॾाण ऐं उस्ताद ज़रियत सागर बजाराणी जी अॻुवाणी में सिंध यूनाइटेड पार्टी ऐं शहरनि पारां सिटी पार्क खां रैली कढी SSP कश्मीर कंदकोट जे गेट जे साम्हूं एहतिजाजी धरणो हणी SHO इलियास सोढो हटायो शहर बचाओ जा सख़्त नारेबाज़ी ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयूं त ए सेक्शन जे पुलिस SHO इलियास सोढो पारां साफ़िन सोशल वर्करनि ऐं SUP जे कारकुननि खिलाफ़ वंगार वहंदे कूड़ा केस कया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था त SHO ए सेक्शन इलियास सोढो खे हटाए कोई ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। ऐं इन्हनि वधीक चयो त SHO ए सेक्शन इलियास सोढो जी नाअहली सबबि कंदकोट शहर अंदर बदअमनी चाबी चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं शहरी अदम तवज्जो जो शिकार बणियल। इन्हनि चयो त असां SSP कश्मीर खां मुतालबो था कयूं त SHO ए सेक्शन इलियास सोढो खे हटाए ॿियो को नओं ऑफिसर मुक़ररु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।